जी बरकत बलोच असां वक़्तु मौजूद आहियूं यूसी पिपरी में जेको समूरो कारोबारी मराकज़ बंदि लॻो पियो आहे ज़िले मलीर जी जेकी बि क़ियादत आहे हिते जेको हिते जे माण्हुनि जो मुतालिबा आहिनि त असां ग़रीब माण्हू काॾे वञूं फ़ाक़ा कशी जो निज़ाम लॻो पियो आहे हिन हवाले सां अचो त ॻाल्हि ॿोल करियूं था हिते जो सीनियर अॻवान पीपल्स पार्टी जो ग़ुलाम क़ादिर क़बूल सां MP के साजिद जोखियो या माना मीर शाह मोहम्मद यूसी चेयरमैन या पंहिंजो जाम अब्दुल करीम को बि लड़ी कोन आयो आहे। इन अपील था करियूं वज़ीर आला के सईद गनी के त असांजो मसइलो कुझु हल करियो। उन सामान ॾिनो वञे, पैसा ॾिना वञनि, ग़रीब छोकिरा बेरोज़गार वेठा आहिनि। इन्होंने जो गरीब बंदे बैठे हुए हैं, जिनके शोर नहीं है, जिनके बच्चे नहीं है, वो क्या खाएंगे बैठ के? आप सोच लो। असां साईं चवण था चाहियूं एतिरा ॾींहं थी विया आहिनि, घर बेरोज़गार वेठा आहियूं, ना का गाॾी ना कोई राशन जो बंदोबस्तु, कंहिं बि शइ जो बंदोबस्तु कान्हे। ॿार स्कूलनि मां ईअं घर वेठा आहिनि त उनजे खाइण जो ना को बंदोबस्तु आहे ना पीअण जो। कैमरामैन अल्ताफ़ क़बूल, शहज़ाद अहमद क़बूल, मलीर कराची।